अस्सलाम वालेकुम प्यारा नाज़रीन, वेलकम टू लर्नर्स पॉइंट। लर्नर्स पॉइंट में हमारो बलिकारा है। टुडे वी विल लर्न प्रेजेंट परफेक्ट टेंस। अज असीं सिखंदासीं ज़मान हाल कामिल। उषा अचो त हेठि सिखूं। डेफिनेशन आहे such a verb that shows some action started in past time and the same has recently been completed, that is called present perfect tense. वस्फ यानी अहिड़ो फ़ेल जेको ज़ाहिर करे त को कमु गुज़िरियल वक़्त में शुरू थियो ऐं साॻियो कमु हींअर मुकमल कयो वियो आहे त उनखे ज़मान हाल कामिल या ज़मान हाल माज़ी क़रीब चइबो आहे। अचो त सिखूं त उहो कीअं। पहिरियां ने मददगार फ़ेलनि जी ॻाल्हि थो करे त मददगार फ़ेल कहिड़ा आहिनि। मददगार फ़ेल आहिनि नोट, हैव ऐं हैज़ ज़मान हाल कामिल जा मददगार फ़ेल आहिनि। यानी जेको हीउ ज़मान पढ़ंदव तव्हां उन जा जेके हेल्पिंग वर्ब्स हूंदा उहे हैव ऐं हैज़ आहिनि। इहे तव्हांजा हर जुमिले में इस्तेमालु थींदा। अचो त हाणे हिन चार्ट ॾिसूं त हेल्पिंग वर्ब्स कीअं मेन वर्ब्स इस्तेमालु थियनि था। सब्जेक्ट जेको चार्ट रखियो आहे उन में आई, वी, यू, दे, इन्हनि सभिनी सां असां हैव जो इस्तेमालु करियूं था। ऐं जेको ही आहे, शी आहे ऐं इट आहे, इन्हनि टिनी सां वरी असां हैज़ इस्तेमालु कंदासीं। इहे असां हर जुमिले में इस्तेमालु कंदासीं। उनखां पोइ सिंगुलर नेम जेको आहे उहो हैज़ थो खणे ऐं प्लूरल नेम हैव थो खणे। जेके न मेन वर्ब्स आहिनि, मेन वर्ब थींदो आहे उहो थर्ड फॉर्म आहे जेको फ़ेल जी टीं सूरत आहे। फ़ेल जी पहिरीं सूरत थींदी आहे पर हिन में टीं सूरत इस्तेमालु थींदी आहे। उहो तव्हां जुमिले हिन ज़मान जे पंजनि जुमिलनि में जेके बि 5 क़िस्म आहिनि उन्हनि में तव्हां टीं सूरत यानी थर्ड फॉर्म ई रखंदव। अचो त अॻिते हलूं। अचो त फॉर्मेशन्स छा आहिनि जूं पढ़ी वठूं त पोइ हिन मिसालनि खे ॾिसूं था। पॉज़िटिव सेंटेंस जेको आहे इन जी फॉर्मेशन आहे त पहिरियां सब्जेक्ट रखी प्लस में हैव या हैज़ रखिणो आहे ऐं प्लस थर्ड फॉर्म ऐं प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लीमेंट। जेके मेन शयूं आहिनि सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब जेके आहिनि हैव हैज़ ऐं प्लस थर्ड फॉर्म। ठीकु, हाणे अचो त पढ़ूं छा आहे। हाणे सब्जेक्ट में असां वी रखियो आहे ऐं हेल्पिंग वर्ब में असां हैव रखियो आहे, छो जो वी सां हैव लॻंदी आहे। ऐं थर्ड फॉर्म असां ब्रोकन रखियो आहे जिन जो फर्स्ट फॉर्म आहे ब्रेक। ऑब्जेक्ट में असां दिस डोर हयो आहे एंड कॉम्प्लीमेंट में एट होम, यानी असीं घर में ही दरवाज़ो भञी छॾियो आहे। नेगेटिव सेंटेंस आहे उहो नाकारी जुमिलो आहे। हिन में सब्जेक्ट प्लस हैव हैज़ प्लस में नॉट रखी प्लस थर्ड फॉर्म ॾिनो आहे ऐं प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लीमेंट, यानी जुमिलो थो बीहे वी हैव नॉट ब्रोकन दिस डोर एट होम, यानी असीं घर में ही दरवाज़ो न भञी छॾियो आहे। इहो तव्हांजो नाकारी जुमिलो थी वियो। इंट्रोगेटिव सेंटेंस कीअं ठहंदो आहे, अचो त पढ़ूं। इंट्रोगेटिव सेंटेंस यानी हिन में प्लस में पहिरियां तव्हांखे हैव, हैज़ ऐं हैव रखिणो आहे, यानी हेल्पिंग वर्ब जेका बि आहे उहो रखिणो आहे प्लस सब्जेक्ट ॾेई प्लस में पोइ असांखे थर्ड फॉर्म रखिणो आहे प्लस ऑब्जेक्ट ऐं प्लस कॉम्प्लीमेंट। यानी जुमिलो कुझु हीअं बीहंदो, हैव वी ब्रोकन दिस डोर एट होम, यानी असीं घर में ही दरवाज़ो भञी छॾियो आहे। 3 फॉर्मेशन्स ताईं कंप्लीट थी। अचो त अॻिते हलूं। हाणे चौथी फॉर्मेशन इंट्रोगेटिव ऐं नेगेटिव सेंटेंस यानी सवाली ऐं नाकारी जुमिले जी, उहो छा आहे अचो त पढ़ूं। यानी तव्हांखे सवाली ऐं नाकारी में थोरो फ़र्क़ु आहे। हिन में पहिरियां मुंड में हैव हैज़ रखणी आहे प्लस में सब्जेक्ट ऐं हुन खां प्लस नॉट रखी ऐं थर्ड फॉर्म रखिणो आहे ऐं ऑब्जेक्ट ऐं कॉम्प्लीमेंट। त जुमिलो हीअं बीहंदो त हैव वी नॉट ब्रोकन दिस डोर एट होम, यानी छा असीं घर में ही दरवाज़ो न भञी छॾियो आहे। अच्छा, त आख़िरी जुमिलो एम्फेटिक सेंटेंस कीअं आहे। एम्फेटिक सेंटेंस त चवे त सब्जेक्ट प्लस हैव हैज़ प्लस रियली प्लस थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लीमेंट। ये रखंदा जुमिलो हीअं बीहंदो वी हैव रियली ब्रोकन दिस डोर एट होम, यानी असीं वाकई ही दरवाज़ो घर में भञी छॾियो आहे। तव्हांजी 5 ही फॉर्मेशन्स कंप्लीट थी खैर सां। अचो त हाणे हिन जा मिसाल वठूं। जीअं आहे पहिरियों जुमिलो सनी हैज़ नॉट स्टोलन
eggs from nest यानी सनी आखिरी में अंडा न चुराया है। ॿियो जुमिलो आहे शान हैज़ वेस्टेड माई टाइम यानी शान मुंहिंजो वक़्तु ज़ियान करे चुको आहे। पोइ जुमिलो आहे शी हैज़ ऑलरेडी टोल्ड टू लाइज़ हुन अॻु में ई 2 कूड़ ॻाल्हाया आहिनि। ऐं हुन खां चोथों नंबर जुमिलो आहे हैज़ हिरा रिमेंबर्ड पोएम बाय हार्ट शाह हिरा दिलि सां बेत यादि कयो आहे। नाज़रीन जीअं हीउ जुमिलो ॾिसी सघो था, हिन जुमिले में ग़लती आहे, कहिड़ी ग़लती आहे हिन में असां फुल स्टॉप ॾेई छॾियो आहे जीअं त क्वेश्चन मार्क ईंदी, छो जो जुमिलो सवाली आहे। उन खां पोइ आहे जुमिलो हैव कासिम एंड साकिब सॉल्व दिस सम यानी शाह कासिम ऐं साकिब ही हिसाब हल करे छॾियो आहे। उन खां पोइ जुमिलो आहे हैव वी पॉलिश्ड आवर शूज़ या शाह असीं पंहिंजे बूट खे पॉलिश कई आहे। उन खां पोइ जुमिलो आहे यू हैव ब्रोकन द टॉयज़ ऑफ चिल्ड्रन यानी तव्हां ॿारनि जा रांदीका भञी छॾिया आहिनि। उन खां पोइ जुमिलो नोटी बॉय हैज़ ब्रोकन द लॉक यानी हरकती छोकिरे तालो भॻो आहे। उन खां पोइ जुमिलो आहे आख़िरी टीचर्स हैव नॉट ब्लॉक्ड द रोड उस्तादनि रोड बंदि न कयो आहे। उम्मीद आहे तव्हांजो हिन वीडियो में कॉन्सेप्ट क्लियर थियो हुजे। वधीक असांजे वीडियो खे लाइक करे महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। तव्हांजी